मक्के पाक जे हिकड़े घर में अम्मा आमना साइण फरमाए थी जॾहिं मुस्तफ़ा जाया तो पूरे मक्के में खुशबू जा हुबकार थी पिया। अम्मा साइण फरमाए थी जॾहिं मुस्तफ़ा जाया नूरानी तजल्लो थियो मुखे शाम जूं महलातूं नज़र आयूं। बुजुर्गन लिखियो आ त शाम जी महलातुन ॾेखारण जी हिकमत छाही। किन इं लिखियो आ त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम गॾिजी बैतुल्लाह जी तामीर कई, अल्लाह ताला खां दुआ घुरियो त मुंहिंजा रब साईं हिन बैतुल्लाह खे बैतुल्लाह जी हिफाजत करण, बैतुल्लाह के आबाद करण जे लाइ असांजे औलाद मां को पैदा कर। इहा लाइट जो इमामुल अंबिया जाया लगी तो शाम हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मज़ार मुबारक ते पहुती तो इब्राहिम जेकी तो दुआ घुरी मां अल्लाह कबूल करे अज मक्के में आखिर ज़मान नबी तुझे औलाद मां पैदा कयो जेको बैतुल्लाह जी सार संभाल रखंदो। इं रिवायत में ईंदो आहे त साईं जन जॾहिं जाया इमामुल अंबिया साईं जन जे घर जे साम्हूं हिकिड़ो जबल आहे, उन जबल जो नालो आहे अबू कुबैस जबल। अॼु ताईं उहो घर उते महफूज़ आहे जंहिं ॾे निस्बत आहे त इमामुल अंबिया साईं जन इन घर में विलादत साईं जन जी थी। सफ़ा मरवे खां ॿाहिरि ओभारी साइड ते निकिरबो त रोड जे किनारे ते अॼुकल्ह उन घर खे लाइब्रेरी कयो वियो आहे। मशहूर ॻाल्हि इहा आहे त साईं जन जी विलादत वारी जगह इहा आहे। साईं जन जी विलादत वारी जगह खां अॻियां ॾखण ऐं ओलह पासे ॾे हिते हिकिड़ो जबल आहे, उन जो नालो आहे अबू कुबैस। रिवाज अंदरि ईंदो आहे, किताबनि में ईअं बि ईंदो आहे पुराणे दौर में कंहिं माण्हूअ इन जबल जी चोटीअ ते घर ठाहियो, उन जो नालो अबू कुबैस हुयो। उन जे इन कुनियत सां जबल जो नालो बि इहो पियो। रिवाज अंदरि ईंदो आहे त जेको सफ़ा हजर असवद बैतुल्लाह जे कुंड में नसब थियल आहे, इहो 40 साल अल्लाह तबारक व तआला जन्नत में कटराए इन जबल ते नाज़िल कयो। 40 साल इन जबल ते इहो हजर असवद रखियल हो, उन खां बाद में बैतुल्लाह में नसब कयो वियो। बहरहाल इन जबल जे चोटीअ तां मुस्तफ़ा जे विलादत खां बाद में आवाज़ आयो, वो तरन्नुम ऐं सुर वारे अंदाज में हुयो ऐं उन में आवाज़ हो त मक्के वारो तव्हांखे मुबारक हुजे जंहिंजे लाइ अल्लाह ताला हीअ कायनात जोड़ी। अॼु उहो मुहम्मद करीम तव्हांजे मक्के शहर में पैदा थी चुको आहे। इहो रबीउल अव्वल नबी साईं ॼाया। आम दोस्त चवंदा नबी साईं इहो ऐब सम्झंदा आहिनि त नबीअ खे ॼायो न चओ, नबी साईं जे लाइ चओ त नबी साईं आया, ईअं चओ। जे ॼायो न चऊं त अम्मा आमिना कंहिंजो नालो, अम्मा जो नालो आमिना छो था चओ। जे ॼायो नाही त अबू अब्दुल्ला कीअं, जे ॼायो नाही त पोइ दाइन जो खीर पीआरणो कीअं। अम्मा आमिना साइण फरमाए थी त मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया, मुंहिंजो खावंद फौत थी वियो हज़रत अब्दुल्ला, उहो फौत थी वियो। इमामुल अंबिया साईं जन ॼमण खां अॻु में यतीम थी पिया। अम्मा साइण फरमाए थी त जीअं आम औरतुनि खे तकलीफ़ थींदी आहे हमल जे करे, मूंखे हमल जे करे तकलीफ़ न थी। अम्मा साइण फरमाए थी त मुंहिंजे जिस्म मां खुशबू जा हुबकार पिया अचनि। जीअं जीअं इमामुल अंबिया जी पेट में वाध थिए पई तीअं अम्मा साइण फरमाए थी त मुंहिंजे जिस्म मां खुशबू जा हुबकार पिया अचनि। एतिरे ताईं जो किन शिकायत कई त आमना के पंहिंजे नौजवान मुड़स जे मरण जो ॾुख कोन्हे, तॾहिं आमना साइण फरमाए थी त मूंखे बि ॾाढो अरमान थींदो। नेठि हिकिड़े दफ़े मूंखे पंहिंजे सहुरे ख्वाजा अब्दुल मुतलब साहब फरमायो त पुट मूं ताईं हे ॻाल्हियूं पहुचनि थियूं त तूं खुशबू इस्तेमालु थी करें। तॾहिं अम्मा साइण फरमाए थी त मां रोई पंहिंजे सहुरे खे चयुमि त बाबा अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पर मां सम्झां थी त मुंहिंजे पेट में जेको बचो आहे इहो अल्लाह तबारक व तआला काबे जे रब खां उन में इहा हिकमत रखी आहे जो मुंहिंजे जिस्म में अज़ ख़ुदि खुशबू पैदा थी पई आहे, बाक़ी मां खुशबू इस्तेमालु नथी कयां। अम्मा साइण फरमाए पई त मां ईअं हलां पई त मूंखे आवाज़ ॿुधण में अचनि पिया, आवाज़ अचे पियो त बुशरा लके या आमिना, आमिना तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे पेट में जेको बच्चो आहे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन, अॻियनि ऐं पोयनि जो सरदार। आमिना जॾहिं इन बच्चे खे ॼणी त इन जो नालो मुहम्मद रखिजांइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुहम्मद जे लफ़्ज़ जी माना आहे तारीफ़ कयल, साराहयल, सारा करण वारा, तारीफ़ करण वारा, तारीफ़ ठाहिण वारा, ॻाइण वारा फुटंदा वेंदा, पर जंहिंजी तारीफ़ ॻाई ठाही वञे थी उन ज़ात जी तारीफ़ फुटणी कोन्हे का। छो त फरमाई त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, तॾहिं चयो वेंदो आहे त जाते रब जी रुबूबियत आहे उते मुस्तफ़ा जी रहमत आहे।
ॻाल्हि सम्झ में उन इमामुल अंबिया जे ॼमण जो महीनो हे रबियुल अव्वल आहे। अम्मा साण फरमाए थी मूंखे ग़ैबी आवाज़ अचनि पिया, मां पाणीअ जे लाइ खूह ते औरतुनि सां गॾिजी वञा, ॿियनि औरतुनि खे खूह मां पाणी कढणु ॾुखियो, मां पहुचां त पाणी ठोलियूं ॾींदो किनारनि ते अचे, मां जल्दी पाणी कढी वठां। पोइ मां सम्झंदी हुयमि त इहा मुंहिंजे जेके पेट में बचो आहे इहा उन जी का बरकत आहे। साईं जन जॾहिं ज़मीन ते आया त ॿुधायुमि नूरानी तजल्लो थियो जेको शाम जूं महलातूं नज़र आयूं। आम आलमनि बुज़ुर्गनि खां ॿुधो अथव। पोइ वरी अम्मा हलीमा दाई साहिण जे हवाले बि थिया, कुझु ॿिना औरतुनि बि मुस्तफ़ा खे खीर पंहिंजो थञ पीआरी। अम्मा हलीमा साहिण जो वॾो वाक़ियो, उहे बि खोड़ सारा वाक़ियात। अम्मा साहिण फरमाए थी जॾहिं मां पंहिंजे इलाइक़े में वठी वियमि त मुंहिंजी न्याणी हुई, हिकिड़ो मुंहिंजो पुटु हुयो, हिकिड़े न्याणी मुंहिंजी वॾड़ी हुई, पुटु मुंहिंजो नंढड़ो, उहो बि खीर पियाको। जंहिं सवारीअ ते आयासीं उहा ॾुबरी हुई, जॾहिं इमामुल अंबिया खे खणी अॻिते हलियासीं त उहा ॾुबरी वरी ॿियनि खां अॻु कढियूं पई वञे। तॾहिं उहे मूंखे औरतूं पाड़े जी चवनि पियूं त हलीमा सुवारी मटाए आई आहे या को ॿियो माजरा आहे। तॾहिं मां उन्हनि खे चयुमि त जंहिंखे यतीम सम्झी ॿार छॾे आयूं हो, हे उन ॿार बचे जी बरकत आहे जेके अल्लाह ताला मूंखे नसीब कई आहे। अम्मा साहिण फरमाए थी त मुस्तफ़ा कुझु वॾड़ा थिया, मुंहिंजी न्याणी शेमा साहिण उहा महबूब मोहम्मद करीम खे खणी करे घुमाईंदी हुई। ॿियो मुंहिंजो बचड़ो अब्दुल्ला हो, मांजे थञ न हुई पर इमामुल अंबिया जे सदके अल्लाह ताला मूंखे थञ ॾिनी। मुंहिंजो बच्चो हू बि ढौ करे पीए पियो त मोहम्मद करीम बि पीए पियो। कॾहिं बि मुस्तफ़ा इन मामले पीअण वारे मामले में बि हुन सां नाइंसाफ़ी न कई। जे उहो पासो मां मोहम्मद करीम खे ॾियां पई त न पियो वठे त मुंहिंजो ही पासो आहे, मां एॾो पीअंदुसि। बहरहाल किसा तमामु मुस्तफ़ा साईं जा वॾा। अल्लाह ताला तव्हां ई असांखे अण घुरियो उन महबूब मोहम्मद करीम जो उम्मती बणायो आहे। अल्लाह खां दुआ थो कयां त छल महबूबनि करीमनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।